भी खबर शामिल कंदासीं। ठट्टो मामा की खबर ईंदासीं जिथे सीनियर उस्ताद जे कत्ल खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। अहम खबर अव्हांखे ॿुधायूं पिया। ठट्टो मामा की खबर ॾियूं पिया जिथे सीनियर उस्ताद जे कत्ल खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। अहम खबर है अवां सां शेयर कंदा हलूं ठठो मां जिते मकली हाई स्कूल के सीनियर उस्ताद के कत्ल खिलाफ एहतजाज किया वियो आहे। अहम खबर है मानू के वडे अंग एहतजाज में शिरकत कई है। गस्टा के सॾ ते हाई स्कूल का रैली कढी मकली प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया ठट्टे जे हाई स्कूल जे सीनियर उस्ताद जे कत्ल खिलाफ ही एहतजाज कयो वियो आहे। उस्ताद ज़वार लगारी जे कत्ल खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। महबूब बिरोही असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है ठट्टे खां। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाला में मकली हाई स्कूल जो सीनियर उस्ताद ज़वार हुसैन लगारी जो बेरहमाने कत्ल थियो हो, जंहिंखे दुश्मनी सां पंहिंजे ॻोठ वियल हो, उतां खां वापसि ईंदे हुनखे कत्ल कयो वियो। उन कत्ल ख़िलाफ़ ठट्टे में उस्ताद बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ गुरियूं सरापा एहतिजाज मंझी वियूं आहिनि। गस्टा ज़िले ठट्टे जे सॾ ते मकली हाई स्कूल खां मकली प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। धरणे में गस्टा ज़िले ठट्टे जे सदर अलाउद्दीन बिरोही, गुलाम नबी खुश्क ऐं ॿियनि जी अॻवानी में गस्टा जा अॻवान ऐं उन सां गॾोगॾु पेटियल ज़िले ठट्टे जे सदर इरशाद शाह जी अॻवानी में मुख़्तलिफ़ अॻवान उन में शरीक आहिनि। उन सां गॾोगॾु अॼु ऐलान कयो वियो आहे सोग जो। गस्टा ज़िले ठट्टे पारां ठट्टे ज़िले अंदरि 2 ॾींहंनि ताईं सोग जो बि ऐलान कयो वियो आहे। हिन वक़्तु धरणो जारी आहे। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा जिते कारकुन शामिल आहिनि, उते गस्टा जा अॻवान आहिनि ऐं ख़ासि तौर ते पेटियल उस्ताद तंज़ीमूं उहे शामिल आहिनि, शागिर्द शामिल आहिनि। उनजो मुतालबो आहे त ज़वार हुसैन जेको मकली हाई स्कूल जो सीनियर उस्ताद हो, उनखे बेरहमाने नमूने क़त्ल कयो वियो ऐं कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे उस्तादनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। हिन वक़्तु ताईं धरणो जारी आहे। हिन वक़्तु धरणो जारी है। अपडेट करण लाइ महबूब बिरोही अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ॿिए पासे अहम ख़बर